शोबिस शख्सियतुनि समेत ॿियनि शोबनि सां वास्तो रखंदड़ माण्हुनि शादीअ जे ॿंधण में ॿधजंदड़ अदाकारा माहिरा ख़ान लाइ नेक ख़्वाहिशुनि जो इज़हार कंदे खेसि मुबारकूं पेश कयूं आहिनि। माहिरा ख़ान पुराणे दोस्त सनतकार सलीम करीम सां 2 अक्टूबर ते शादी जी तस्दीक कई हुई। अदाकारा जी मैनेजर अनुशे तलहा ख़ान ऐं अदाकारा जे भाउ सुहेल ख़ान 2 अक्टूबर ते शादी जी तस्दीक कई। गुज़िरियल महीने इहे ख़बरूं साम्हूं आयूं हुयूं त अदाकारा सेप्टेंबर जी पुॼाणीअ ताईं शादीअ जे ॿंधण में ॿधिजी वेंदी ऐं ख़्यालु कयो पियो वियो त अदाकारा 2 सेप्टेंबर ते शादीअ जे ॿंधण में ॿधिजी वेंदी। माहिरा ख़ान जी सलीम करीम सां ॿी शादी आहे। इन खां अॻु हुन पहिरीं शादी 2007 में अली अस्करी सां कई हुई, जंहिंमां खेसि पुटु अज़लान बि आहे। माहिरा ख़ान जी पहिरीं शादी तक़रीबन 8 सालनि खां पोइ 2015 में तलाक ते ख़तम थी हुई ऐं हाणे तलाक जे 7 सालनि खां पोइ हुन ॿी शादी करे वरिती आहे। संदसि शादी ते मुख़्तलिफ़ शोबिस शख़्सियतुनि हिन लाइ नेक ख़्वाहिशुनि जो इज़हार कंदे खेसि नई ज़िंदगी शुरू करण ते मुबारकूं पेश कयूं। सीनियर अदाकारा अतीका ओढो माहिरा ख़ान जी शादीअ जूं तस्वीरूं शेयर कंदे खेसि मुबारकूं ॾिनियूं ऐं गॾोगॾु लिखियो त हुन सलीम करीम सां केतिरा ई साल लाॻापन में रहण खां पोइ नेठि खेसि पंहिंजो शरीक हयात चूंडे वरितो आहे। हुन अदाकारा लाइ नेक ख़्वाहिशुनि जो इज़हार कंदे लिखियो त कमु कंदड़ औरत लाइ शादी करणु कंहिं ख़ुशीअ खां घटि नाहे हूंदो। आयज़ा ख़ान बि अदाकारा खे शादी करण ते मुबारकबाद पेश कंदे संदसि नई ज़िंदगीअ लाइ दुआऊं कयूं। अदाकारा ऐं मेज़बान नादिया ख़ान बि माहिरा ख़ान खे शादी जी तस्वीर शेयर कंदे मुबारकूं पेश कयूं ऐं नेक ख़्वाहिशुनि जो इज़हार कयो। अदाकारा ऐमन ख़ान बि संदसि शादीअ जी तस्वीर शेयर कंदे खेसि नई ज़िंदगी शुरू करण ते मुबारकूं ॾिनियूं। सीनियर अदाकार ऐं हिदायतकार यासिर नवाज़ बि माहिरा ख़ान खे शादी जी तस्वीर शेयर कंदे नई ज़िंदगी शुरू करण ते मुबारक ॾिनी। अदाकारा सीमी राहिल बि खेसि नई ज़िंदगीअ ते मुबारकूं पेश कयूं ऐं गॾोगॾु हुन माहिरा ख़ान जी ख़ूबसूरती जी तारीफ़ बि कई। अदाकार ऐं ॻाइणे आसिम रज़ा बि अदाकारा खे शादीअ जूं मुबारकूं ॾिनियूं। इन खां सवाइ अदाकार बिलाल कुरैशी बि माहिरा ख़ान जी शादीअ जूं तस्वीरूं शेयर कंदे खेसि नई ज़िंदगी शुरू करण ते मुबारकूं पेश कयूं।